ही तव्हांखे मूं काल्ह ॿुधाई न हीअ जेको आहे सो सिंध में हुजे जेके ग़रीब माण्हू आहिनि शहरनि में इतफ़ाक़ी तौर ते हज़ारनि सालनि खां सवनि खां वेठा आहिनि, हाणे उहे फुलियूं थी विया। हाणे असीं आहियूं कराची में वेठा आहियूं, उहो जेको 50 साल अॻु में घरु ठाहियोसीं झूपड़ी, कराची जे हिसाब झूपड़ी असीं ठाराए कोन था सघूं। असीं वाशरूम नथा ठाराए सघूं, पर एतिरो अॼु आहे त वेठा आहियूं असीं। पर हाणे को माण्हू अचे चइबो आहे हाणे हितां सुभाणे ही नदी आहे, हितां रस्ता निकिरंदा, हितां पाइप लाइनूं थींदियूं, हिते जेको आहे सो पंहिंजो वॾी तरक़ी थींदी, तंहिंजे करे हाणे तूं मिसकिन माण्हू आहीं, तो घर अची तोखे किरोड़ रुपया ॾियूं था, तो हलियो। हाणे किरोड़ मुंहिंजो त मुंहिंजे लाइ त वॾो आहे, मुंहिंजो त वात फाटी वेंदो मुंहिंजो। पर इहो जेको मुंहिंजो घर आहे, जेको अधु एकड़ जेको घर आहे, उन ते ही सुभाणे जेके प्लाज़ाऊं ठाहींदा जेके, उहा त उनजी हिकिड़ी ॿाड़ी जेका किरोड़ में विकिणंदा, उन में जेके धंधा कंदा उन में, छो त अॻे हुन कब्ज़ो कयो नदी में, उते जेको आहे सो हुन विकिणी छॾियो, दहशतगर्दनि खे ॾेई छॾियो, पठाणनि खे ॾेई छॾियो, जेको आहे सो किरोड़ रुपए में ॾेई छॾियो। इहा हिननि खे त ख़बर ई कोन्हे थी हीअ असल में असांजे हिन घरनि ते, असांजे ॻोठनि ते ऐं हिननि ते कब्ज़ो करणु चाहिनि था, छो त हिननि वटि पैसो जाम आहे। दौलतूं सिंध जूं दौलतूं लुटियल उहे हींअर असां सां विढ़नि थियूं, ऐं उनजे करे हिननि जेको आहे सो असां उहो ई असीं ख़ुशि आहियूं, असीं शुकुर में आहियूं। ऐं असां उहो जहिड़ी मानी बादशाह खाइनि था, ओड़ी मानी असीं बि खाऊं था। साह जेको आहे कंहिंजो विधो कोन्हे, उहो अलाह साईं जो आहे, उहो बि असीं जेको आहे जहिड़े हाल में आहियूं असीं जेको आहे ख़ुशि आहियूं। पर असां जेकॾहिं लालच में अची वञूं, इहो किरोड़ में 2 करोड़ में 5 करोड़ में बि जेको आहे सो असां खां वठी सघनि था। छो सरमाएदारनि वटि पैसो त जाम आहे, उहो चेक लिखी ॾींदा, बाबा ही 5 करोड़ तूं वञी खण। धरती जी ॿाड़ी बि न विकिणंदी सिंध जी, असीं ॿाड़ी बि न ॾींदासीं। छो त जेकर दौलतूं कमायूं आहे त हींअर बि जेको आहे पंजरूं बंगला, इहे के एॾियूं वॾियूं शयूं हिन दुनिया में कमाइण एॾियूं ॾुखियूं शयूं कोन्हे के। पर पोइ इहो अंब न रहंदो, माण्हू न रहंदो। ही लतीफ़ साईं जिन माण्हुनि लाइ चयो आहे हे ही सॼण सेई, असां इहो माण्हू बचायो आहे, लतीफ़ जो माण्हू बचायो आहे, ख़ुदा जो माण्हू बचायो आहे। इन खां वॾी ॿी का बि शइ कोन्हे का। बल असुल ज़िंदगी जो मक़सदु माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरासीं। हिकिड़े पासे दौलत रखी छॾियो, पोइ लखे टन सोन रखी छॾियो, प्लाटीनम रखी छॾियो, ॿियूं तव्हांजूं माल मच्छी सभु कुझु रखी छॾियो। ॿिए पासे माण्हू आहे, इंसानु आहे ॿिए पासे। हाणे इहो आइडिया पियो ॾिए त भाई माल ते न विढ़ो, भले तव्हां सोन हथु करियो, दौलतूं हथु करियो, बंगला हथु करियो, हुकूमतूं हथु करियो, सभु डाउनफॉल थींदो सभिनी जो, सभु तबाह थी वेंदो, हलियो नालो वञी रहंदो अलाह जो। ऐं उन्हनि माण्हुनि जो जेके सुहिणा ऐं सुठा माण्हू आहिनि, जंहिंजे लतीफ़ इंतज़ार में आहे, असीं बि इंतज़ार में आहियूं त हींअर उहे माण्हू जेकॾहिं आहिनि त जागी पवनि, उथी पवनि, अहिड़ा माण्हू अचनि जेके सिंध खे बचाइनि, सिंधू खे बचाइनि, असांखे बचाइनि। ऐं उहे कहिड़ा माण्हू हूंदा, ही सॼण उहे। हाणे उते मुतमिन थियो आहे लतीफ़, हिकिड़ा माण्हू अची विया आहिनि, हिकिड़ा सॻारा सचार ऐं भला माण्हू अची विया आहिनि, ऐं उन्हनि खे ॾिसी चए थो ही सॼण उहे जे मूं कोॾ निहारिया। मन जे वॾे इंतज़ार वेठे जिन माण्हुनि जो ओसिड़ो वेठे कयोसीं, उहे माण्हू अचनि, असीं खे मुतमिन थियूं, असीं खे ख़ुशियूं करियूं, असीं खे कोॾ करियूं। असीं ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुकड़ा। असांखे छा थो खपे, असांखे चोथ लोले जो खपे थो, जिथे किथे झिरकी खे मिले थो असांखे मिली वेंदो हलियो। असांजी जेको गुज़ारिश इहा आहे, असांजो मुआवज़ो इहो आहे त तव्हां असांखे ॿुधो था, ॿुधो आहे। जेके चङियूं ॻाल्हियूं हुजनि पंहिंजे बचनि खे ॿुधायो पहिरीं, जेके चङियूं न हुजनि त न ॿुधो। इहो असीं तव्हांखे जेको आहे दरख़्वास्त था कयूं। जेके चङियूं आहिनि त महिरबानी करे पाण हुन ते अमल करियो, जेके अमल करे सघो त, करण जॻियूं आहिनि त। पोइ पंहिंजे बचनि खे ॿुधायो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो।